कराची प्रेस क्लब आडो लाहौर मोटरवे ज्याती वाक़े खिलाफ़ औरतन ऐं खदड़न फ़क़ीरन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ औरत अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में औरतनि ऐं ॿारनि सां ज्याती जा वाक़िया वधी रहिया आहिनि, पर हुकूमत जोॻा क़दम न पई खणे। हुननि चयो त पहिरां औरतनि खे आफ़ीसनि ऐं तालीमी इदारनि में हिसाबु वेंदो हो, हिन वक़्तु खेनि सरेआम रोडनि ते ज्याती जो निशानो बणायो पियो वञे। औरतुनि जो चवणो हो त हुकूमत खे घुर्जे त औरतुनि सां ज्याती कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं अहिड़ा वाक़िया न थी सघनि। यहाँ पर जो हुकूमत पाकिस्तान है इसके लिए थोड़ी सी ऐसी पॉलिसी मेकिंग्स बनाए ताकि औरत जो है कहीं पर भी हो, रोड पे हो, कॉलेज में हो, यूनिवर्सिटी में हो, वो प्रोटेक्ट रहे। ये मुल्क पाकिस्तान कहाँ जा रहा है। और फिर अलमिया ये है कि जब एक सीसीपीओ अपने फ़राइज़ कानूनी फ़राइज़ अदा करने में नाकाम हो जाता है तो वो ब्लेम गेम औरत पर शुरू कर देता है और मुल्क का वज़ीर आज़म आकर कहता है कि वो बहुत बासलाहियत ऑफिसर है। रेशो ॾींहं ब ॾींहं वधे थो, चाहे उहो रेप हुजे, चाहे उहो डोमेस्टिक वायलेंस हुजे, आनर किलिंग हुजे, जेका बि इन हीनियस जेके क्राइम आहिनि उहे सभु इन जो रेशो वधे पियो। उनजी हिकिड़ी वजह सां जेका इहे सम्झूं था त मोस्टली हिकु त कानून आहिनि कोन, जेके कानून आहिनि उन्हनि ते इम्प्लीमेंट नथो थिए। सिंध गवर्नमेंट पहिरीं त नोटिस वठे जेके ख्वाजा सिरा लास्ट जेको वीक आहे उन में काफ़ी सारे ख्वाजा सिरान जो मर्डर थियो आहे। उन मर्डर जो ख़ुदि वज़ीर आला जेको आहे ख़ुदि नोटिस वठे ऐं अहिड़ो को कानून इंट्रोड्यूस कराए जंहिंमें ख्वाजा सिरा बि वेहनि, मायूं बि वेहनि ऐं उहे पाण कानून तजवीज़ करनि। रोज़ाना नियाणियूं असांजी अगवा थियनि थियूं, रेप थिए थो ऐं ॾींहों ॾींहुं जेको क़त्लो गारत लॻो पियो आहे, त हुकूमत खे चाहे जेको माफ़ी वारी शिफ्ट आहे न, जॾहिं मतिलबु हिकिड़ो साबित थी वञे कि हे मुजरिम आहे, हिन ज़िना कयो आहे, हिन तशद्दुद कयो आहे, हिन क़त्ल कयो आहे, हो जेकी माफ़ी वारी शिप आहे अगरि उहा हटाए छॾनि त मुंहिंजे ख्याल में जुर्म जी घटिताई थी वेंदी। इस वक्त पाकिस्तान में कोई बच्ची, कोई औरत, कोई छोटा बच्चा, कोई महफूज नहीं है। हमको कहते हैं कि घर से बाहर नहीं निकलो, क्या हम घर में महफूज हैं? संदन चवणो हो त लाहौर ज्याती वाक़े खिलाफ़ 2 ॾींहंनि ताईं प्रेस क्लब अॻियां पुरअमन एहतजाज जारी रखियो वेंदो। हुकूमत फौरी तौर ते औरतुनि जी ज्याती वाक़ियनि खे रोकण लाइ क़दम खणी सख़्त सज़ाउनि लाइ कानून साज़ी करे। अब्दुल ख़ालिक़ मंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।